अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण जेको क्लास पढ़ी रहिया आहियूं उहो तमामु इंट्रस्टिंग, तमामु इंफॉर्मेटिव जर्नल क्लास आहे, तमामु सुठो आहे। मां सोचियो त तव्हां टू द सब्जेक्ट पढ़ी पढ़ी बि बोर थी पिया हूंदो, इन लाइ हीअ बि हिकिड़ो तमामु सुठी इंफॉर्मेशन ऐं नॉलेज आहे जेका असांजे वॾड़नि सुघड़नि आलमनि वक़्त जे लाहनि चाढ़नि जे हिसाब सां मुख़्तलिफ़ चवणियूं ऐं पहाका चया जेके हिकु तारीख़ी हैसियत रखनि था ऐं जेके बि सिंधी अदब खां या सिंधी ॿोलीअ खां वाक़ुफ़ु आहिनि उन जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ही पहाका इस्तेमालु थींदा रहनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेका थोरी घणी मूंखे मुंहिंजी ॿोली में ॼाण आहे त मां पहाका तमामु घणा इस्तेमालु कंदी आहियां। मुंहिंजी फ्रेंड्स बि चवंदियूं त तुंहिंजे हर जुमिले में को न का पहाको चवणी आहे, पर हाणे मुंहिंजो सब्जेक्ट आहे, मुंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी ॿोली आहे असांजी, मुंहिंजो सब्जेक्ट आहे, मूंखे मज़ो ईंदो आहे यूज़ करण में, मुंहिंजे लाइ का मुश्किल न हूंदी आहे। पर जीअं अॼुकल्ह जा नौजवान जिन खे सिंधी घटि सम्झ में थी अचे उन लाइ त हीअ माना ॿोली ॼण कंहिं ॿी मख़लूक जी हूंदी। बहरहाल जीअं पंहिंजी कोशिशि रही आहे त पंहिंजी ॿोलीअ खे प्रमोट कयूं ऐं पंहिंजे कल्चर खां पंहिंजे तारीख़ खां नौजवाननि खे आगाह कयूं, ईअं हीअ बि हिकिड़ी कोशिशि आहे। त तमामु सुठो ऐं इंट्रस्टिंग क्लास आहे, एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो ऐं पंहिंजे रोज़मर्रा जूं पहाका चवणियूं आहिनि जेके हिन मां क्लास में तव्हांखे ॿुधाईंदमि। 100 चवणियूं आहिनि ऐं पहाका। नंबर पहिरियों आहे त काॾे मुंहुं मरे मजो काॾे टंडो अलाए यार, ॿॿरनि खां थो ॿेर घुरी, निभागनि जा नार वाढनि चढ़िया वाट ते। ठीकु आहे, ॼटि पढ़ियो अलाह अड़ियो, उन खां पोइ निभागो पुटु पींघे में पधरो, सौं करे सुम्हार ऊंधो जो ऊंधो। कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहियूं त निभागो ॿार पींघे में पधरो, सौं करे सुम्हार ऊंधो जो ऊंधो। ॿियो वरी आहे भींगा हलिया सुञनि वटि, हलो ईद करियूं, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। भत जी अॻियाड़ी झेड़े जी पछाड़ी, मतिलबु कि भत ते हुजे उते अॻु में पहुचिजे, झेड़े जे आख़िर में पहुचिजे। उन खां पोइ आहे जो सिज उभरंदे तय न करे सो लहंदे कहिड़ो कंदो, पाण वढे जो कहिड़ो वेज कहिड़ो तबीब। कॾहिं कॾहिं ईअं बि चयो वेंदो आहे त पंहिंजे कए जो न वेज न तबीब। न को मरे न को मंजो छॾे, जेॾा उठ तेॾा लोॾा, हुजे ई नाणो त घुम लाड़काणो, अछी ॾाढ़ी अटो ख़राबु, अञा सिंध गिदड़नि न खाधी आहे। समटाइम का नाइंसाफ़ी हूंदी आहे या किथे का ॻाल्हि हूंदी आहे, चवंदा बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, अञा सिंध गिदड़नि कोन खाधी आहे, दुनिया हले पई कंहिंजे लाइ। ठीकु आहे, त मतिलबु एॾो अञा को अंत कोन अची वियो आहे कंहिं बि शइ जो। उन खां पोइ आहे जेॾां पेर तेॾां ख़ैरु, सखीअ खां शूम भलो जो तुर्त जे जवाबु। कॾहिं कॾहिं असांखे केरु इंसानु चवंदो आहे, असां मुरवत में उनखे जवाबु बि न ॾेई सघंदा आहियूं ऐं आसरनि में रखंदा आहियूं त हा हा हा, पोइ एंड टाइम ते वरी चवंदा आहियूं त हीअ नथो थिए। उन अहिड़ी सखावत खां बहितर आहे त माण्हू उहो शूम थिए, भले पोइ माण्हू चवंदा ही बेमुरवत आहे, पर कंहिंखे आसिरे में रहाए धकु पटण खां बहितर आहे त उनजो या कमु कजे या तकिड़ो जवाबु ॾिजे। सखीअ खां शूम भलो जो तुर्त जे जवाबु, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ठीकु आहे, उत्तम खेती नीच नौकिरी वधंदड़ वापार। उन खां पोइ रतु दांगीअ ते वरंदो आहे, अटो जे घोॿाटो। समटाइम असां हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहियूं, ॿियो केरु ॿी ॻाल्हि चवंदो आहे, चवंदा आहियूं वाह वाह अटो जे घोॿाटो, मतिलबु मां हिकिड़ी ॻाल्हि चवां हीअ ॿी ॻाल्हि थो सम्झ में अचे या ॿी ॻाल्हि सम्झई। लोक लॾण में चरी अॾण में, कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहियूं त लोक करे लॾण जी चरी करे अॾण जी। जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो, सोटी हुजे साण त गॾह गोही न करे, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा, सवड़ आहार पेर रिघेड़जनि। बंदे जे मन में हिकिड़ी ख़ुदा खे सुझे ई ॿी, कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त बंदे जे मन में हिकिड़ी जेकी करे ख़ुदा। ठीकु, कारो मुंहुं कुते जो रॿ ओतिरी जो ओतिरी, जहिड़ा कांव तहिड़ा बचा, ॾिनो पुटु छुटे जो ज़ात जो आसूदो, कारो ॿध कमरे सां रंग न बदिलींदो त ओसराण ज़रूरु बदिलींदो। अहिड़े टाइप सां हिकिड़ो ॿियो बि आहे जेको मूं हेठि ॿधो आहे, त समटाइम ईअं हेठि लिखियो आहे त ईअं बि हूंदो आहे त कारो ॿध जे कमरे सां रंग न मतिलबु आदत ज़रूरु बदिलाए। भलनि पेटां ढिला ढिलनि पेटां भला, मेलो मतल छॾिजे यार परतल छॾिजे। ऐं ईअं बि हूंदो आहे त मेलो मतल छॾिजे रांदि रतल छॾिजे। जेॾो अलाह ओॾो आसरो, उमीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे, जॾो का मींहं तॾो कियूं चकियूं। कॾहिं ऐं पाण इहो बि लफ़्ज़ त जॾो का मींहं तॾो का पाणी। ठीकु आहे, त कॾहिं का ॻाल्हि हूंदी आहे इन फ्यूचर असां कंदा आहियूं त चवंदा भाउ ठीकु आहे ॾिठो वेंदो, जॾो का मींहं तॾो का पाणी आहे, जॾो का मींहं तॾो कियूं चकियूं। भाग ॾे भीड़ो त दाल मां शीरो, भाग ॾे दॿ दाल मां रॿ, खटियो खाए फ़क़ीर लठियूं झले भोलड़ो,
कुता भौंकींदा रहंदा, फ़क़ीर पिनंदो रहंदो, मारण वारनि खां बचाइण वारो वेझो आहे, चोरनि मथां मोर। समटाइम उहो जेको कोन्ह चवंदा त ईअं खणी सिंधी में चए त उहो जेको उर्दू में आहे त बड़े मियाँ छोटे मियाँ भी सुभान अल्लाह, ठीकु आहे, त मतिलबु चोरनि मथां मोर। ऐं अञा ॼाई नाहे नानीअ मोहन रे, नानी अञा ॼाई नाहे नानी, हींअर नानी मोहन रे, निंगर नंढी जुमा घणा, नालो वॾो शहर सुञो, जंहिंखे उर्दू में ईअं बि चवंदा नाम बड़ा देह वीरान, पुछणा न मुंझणा, असी मत खसी, जेको चुल्ह ते सो दिलि ते, घणे खाधे खां घणो ॾिठो चङो, उठ उथे न भाड़ो उठ उथे न भाड़ो भरे ॾे, मुआ पर पिटजन हेल, ॿभाएर टियों लेखो, अंधेर नगरी चरबट राजा, टिकी सेर भाॼी टिकी सेर खाॼा, कुकुड़ न गोश्त पुलिस वारो दोस्त, जो अॻे सो तॻे, 100 धक सोनार जा 1 धक लोहार जो, लालच बुरी बला आहे, फासण खां पोइ फतकण कहिड़ो, लथे खां पोइ देर कहिड़ी, फुरे खां पोइ डपु कहिड़ो, आई टांडो खणण थी बोरचाणी वेठी। समटाइम ईअं बि चवंदा आहियूं टांडो खणण, आई टांडो खणण घर धायाणी थी वेठी, जेको पोखींदे सोई लुणंदे, एज़ यू सो सोशल यू रीप, ठीकु आहे। राही भली या पोखी भली, ग़रीबनि रखिया रोज़ा त ॾींहं बि थिया वॾा, चटी पई चाकर ते भर वताया तूं, ही वताए फ़क़ीर जे दौर जी आहे चवणी, मुंहं में मुस्लमान अंदर इबलीस, तकड़ी कुती अंधा गुलर ॼणे, अंधी देश बसीड़ाए, ठीकु आहे। इन जो थोरो जंहिंजो ॿुधल हूंदो सम्झी वेंदो। गिदड़ में कमु पवे त जबल जी चोटीअ ते चढ़ियो वञे, ॾींहुं शींहुं आहे, ठीकु आहे। मेंह पाण सॼी कारी, ढॻीअ खे चवे त हल पुछ कारी, ॿिलीअ जे ख़्वाब में छीछड़ा, अच्छा ईअं बि हूंदो आहे, ॿिलीअ खे खीर सांढण लाइ ॾियणु, ॿिलीअ जे ख़्वाब में छीछड़ा, ॿियो वरी आहे ॿिलीअ खे खीर सांढण लाइ ॾियणु। ऐं 100 कुआ खाई ॿिली हली हज ते, जेॾांहुं कंध ओॾांहुं पंध, ठीकु आहे। कंहिंजो खिलण बि ख़्वारी त कंहिंजो रोअण बि राहत, चिठी मिठी आहे, साॻियो गन साॻी कुहाड़ी, जंहिंजे वॼाईंदे वरे हथिया रिढ जी ॿोली ॿिए, साॻियो गन साॻी कुहाड़ी, तिरनि जो तेल तिरनि मां ई निकिरंदो, अंधे खे 2 अखियूं, पाणीअ खां अॻे कपिड़ा लाहिण, मच्छी तलाव में पई आहे वेगर पियो, तकड़ी कुती अंधा गुलर ॼणे, जाड़ा खान कुतो झल, असीं तुंहिंजा महिमान आहियूं। अबल वारी हिकिड़ी लंघी ॿी निहारी, मुंहुं बि पंहिंजो मोचड़ो बि पंहिंजो, सखणी कुनी घणो उभामे, अकनि ते अटो हारण, डींगरनि ते अटो हारण, चरीअ खे न जूअ जी न लीख जी, ॿिलीअ खे खीर सांढण लाइ ॾियणु, वॼाईंदे विरह थिया रिढ जी ॿोली ॿिए, पाणीअ खां अॻु कपिड़ा लाहिण, खान जी खानाई मानीअ मां मालूम, सलो अंगूरीअ भलो, जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे कहिड़ो कंदो, बाबे खे ॿिज न मिले त हर कहण खां बचां, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, अटे में लूणु बराबरि, जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे कहिड़ो कंदो, कारोगर जे कबिरे सां रंग न मटे त आदत ज़रूरु मटींदो। ही कुझु 100 मशहूरु पहाका ऐं चवणियूं हुयूं जेके असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु थियनि थियूं। यकीननि इन खां वधीक बि हूंदियूं, पर क्लास बि वॾो थी वेंदो, ऐं ही जेके आम रवाजी घणो तणो असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॻाल्हायूं पिया, इहे कुझु तारीख़ी चवणियूं मां सोचियो त तव्हां सां शेयर करे वठां, त तव्हांजो थोरो माइंड रिफ्रेशर बि थींदो ऐं सब्जेक्ट्स खां थोरो हटी करे बि एक्स्ट्रा नॉलेज हुअणु घुरिजे। उमेद त तव्हांखे हीअ क्लास पसंदि ईंदो, जेकॾहिं क्लास खे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा, शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा। इंशाल्लाह जल्दी कंहिं ॿिए इंफॉर्मेटिव क्लास सां मिलंदासीं, ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।